मोरो ब्रेकिंग न्यूज़ मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां बुघिया बिरादरी जे ॿियनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े में गोलियूं लॻण सबबि बुघिया बिरादरी जो हिकु नौजवान क़तल थी वियो, जॾहिं त ॿियो नौजवान ज़ख़्मी थी पियो। इतला जे बावजूद मोरो पुलिस वाक़े वारी जाइ ते न पहुती। मकामी माण्हुनि तरफ़ां बुघिया बिरादरी जे हिकु नौजवान जे इलाज खे तालका अस्पताल मोरो मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त बुघिया बिरादरी जो हिकु ज़ख़्मी नौजवान जाइ वारदात ते पियल आहे। पुलिस मूजिबि मोरो थाणे जे अदगोड़ अब्दुल गफूर बुघियो में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग सबबि गोलियूं लॻण करे मुख़्तियार अली बुघियो क़तल थी वियो, जॾहिं फ़ियाज़ उर्फ़ फराज़ अली बुघियो ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त बुघिया बिरादरी जे झेड़े में फ़ौत थी वियल नौजवान मुख़्तियार अली बुघियो खे तालका अस्पताल मोरो पहुचायो वियो आहे ऐं ज़ख़्मी नौजवान फ़ियाज़ उर्फ़ फराज़ अली बुघियो खे खणण जे लाइ पुलिस पार्टी रवानी थी वई आहे। बुघिया बिरादरी में झेड़े जी ख़बर पवण ते इलाइक़े में ख़ौफ़ छाइजी वियो आहे। मोरो भरिसां बुघिया बिरादरी जे झेड़े में ज़ख़्मी थी वियल नौजवान फ़ियाज़ उर्फ़ फराज़ अली बुघियो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। नालो छा आहे? हिन नालो छा आहे? छा मसलो आहे? मसलो बस घटना बंदी जो उन्हनि जी बांध सरो मसलो कंहिं शादी कई? हां अब बात करी तलाक छलो आहे, तलाक लगा दलो सब कुछ छला दियो घणा टाइम तलाक लगा दलो सब कुछ छला दियो घणा टाइम हू कड़ी दुरा तू क्या कड़ा नाला छा अथनि? इने के धक्का नहीं आवाज छाड़ो जी चया छा मसलो थियो आहे? मक़सद छोकिरे मुंहिंजी पाण माना 2 साल में ॾेई छॾी, लिखत में कोर्ट में लिखी ॾिनी। तव्हां नालो छा आहे छोकिरे जो? मुंहिंजो नालो फयाज़। फयाज़। उन लिखी ॿ जॻह कोर्ट कई माना कटे छॾी, हर ॻाल्हि ख़तमु थियल आहे। ॾिनी सी वापसि न वरितऊं, 4-5 कसी जा उन छोकिरी जो नालो छा आहे? छोकिरो नालो हुमेरा। कंहिंजी धीउ आहे? उहा तनेसर तनेसर। 2 साल अॻु में खईं? हा 2 साल। पोइ उन खां पोइ फ़ैसिलो थियो? फैसलो ॿ तक फैसलो आया हूं विया हूं। हाँ फैसलो कयो पंहिंजो वठो नथा वठनि इन छुरे जा जेके छोकिरा ॿाहिरि न अचनि तव्हां जे नी चवंदा असांखे ॾियो, हिननि खे 50 तक ॼणी कई आहे तव्हां वठो किथे फैसलो करे पंहिंजा छॾाए। पोइ अॼु वरी आया मोरे छोकिरो मुंहिंजो सोट मारे थो, अॼु मुंहिंजो पुटु आहे। कंहिं मारियो आहे? सिकंदर